पन्नू आकिल मां ख़बर ईंदा हलो त जमियत उलमा इस्लाम सकर ज़िले जे सेक्रेटरी जनरल मौलाना मोहम्मद सालेह इंडर हिक वफ़द सां गॾु पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल जे ज़िले सदर फ़कीर इनायतुल्लाह डेरो सां मुलाक़ात कई। सखर ज़िले में गॾियल सियासी हिकमत अमली सां अॻिते वधण ते इत्तिफ़ाक़। ॿिन्ही अॻवाननि ज़िले अंदरि अॻूणे हुकुमरान ग्रुप मुखालिफ़नि सां राब्ता वधाइण ते इत्तिफ़ाक़ कयो। राति जी उंदाहि में थींदड़ तरक़ियाती कमनि खे करप्शन जो नओं ज़रियो करार ॾींदे मौलाना मोहम्मद सालेह इंडर अॼु बि ऑफिसर मुकमिल तौर ते जानिबदार आहिनि ऐं पीपल्स पार्टी लाइ सरकारी मुलाज़िमनि जो किरदार वंगारू जहिड़ो आहे। फ़कीर इनायतुल्लाह बिरोही जंहिं तरीक़े सां सखर रोहिड़ी ऐं पन्नू आकिल खे तकबंदियुनि में विरायो वियो आहे, इन मां अंदाज़ो लॻाए सघिजे थो त 15 सालनि जे सरकारी तलाउ में मच्छी जे सिपूं जो अवाम केतिरो ख़ौफ़नाक आहे। ज़िले इंतज़ामिया ऐं ज़रई खातो सरकारी अघ ते यूरिया बांड जी फराहमी लाइ अॻूणनि हुकुमराननि जी स्लिप जी ताबे जेको करप्शन ऐं सियासी सहूलियतकारी जो वाज़े सबूत आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।